नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी है। सोभودीरो ख़बरनाम सोभودीरो लॻ ॻोठ क़माल फक़ीर लाशारी जे रवासी बेवा औरत रज़ीनह लाशारी पंहिंजे पुटु शफीع मोहम्मद लाशारी सां गॾु प्रेस क्लब सोभودीरो पहुची एहतजाज कयो। हिन दाइंदे चयो त मुंहिंजे भाउ ताज मोहम्मद लाशारी, मुमताज़ लाशारी, मुहर्रम लाशारी ऐं मुहर्रम जी घरवारी मसमात जामोल गॾिजी मुंहिंजी धीउ समीना खे 3 लख में वेकिरो कयो हो। हिननि मूंखे 2 लख रुपया ॾिना आहिनि। बाक़ी रक़म 1 लख रुपया पाण खाई विया आहिनि। बाक़ी रक़म घुरण था मच्छर जी कूड़ियूं दरख़्वास्तूं सोभودीरो पुलिस खां तंग कराए रहिया आहिनि। हिननि वधीक ॿुधायो त मसमात जामोल ज़ाल मुहर्रम लाशारी ॻोठ में चर्स, अफ़ीम, भंग पिणु वेकिरो कंदी आहे ऐं संदसि किरदार बि सुठो न आहे। नशो वेकिरो करण सबबि ॻोठ जा नौजवान नशे जा आदी थी विया आहिनि। नओं नस्ल तबाह थी रहियो आहे। हिन औरत सां नशो वेकिरो करण में ताज मोहम्मद, मुमताज़ ऐं संदसि मुड़ुसु मुहर्रम लाशारी बाग़ी आहिनि। हिननि IG सिंध SSP खैरपुर खां मुतालबो कयो त मूंखे पंहिंजा पैसा ॾियारे कारोबार में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।